हिन बाबति मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ इतलात खातोस हुकूमत सिंध ज़िला जैकबाबाद 23 जुलाई 2024 डिप्टी कमिश्नर जैकबाबाद ज़हूर अली मरी जी हिदायतुनि ते शहर अंदरि गैरकानूनी तौर ते LPG गैस हलाईंदड़ दुकानदारनि ऐं मेडिकल स्टोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं शुरू कयूं वयूं आहिनि। डिप्टी कमिश्नर जैकबाबाद ज़हूर अली मरी जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद ज़ाकिर पारां जैकबाबाद शहर जे मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोरनि ते छापा हणी दवाऊं चेक कयूं वयूं आहिनि। छापनि दौरान असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद ज़ाकिर पारां कुझु दवाऊं डिफ्रीज़र में न रखण ते लतीफ़ सेंटर ऐं सिटी सेंटर जे ॿिन्ही मेडिकल स्टोरनि खे सील कयो वियो आहे। ॿिए पासे असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद ज़ाकिर पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे शहर अंदरि गैरकानूनी तौर LPG गैस हलाईंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे केतिरा ई दुकान सील पिणु कया विया आहिनि। उन सिलसिले में डिप्टी कमिश्नर जैकबाबाद ज़हूर अली मरी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त शहर अंदरि गैरकानूनी तौर ते LPG गैस हलाईंदड़ दुकानदारनि खे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो ऐं मेडिकल स्टोरनि ते गैरमयारी दवाऊं रखंदड़ मेडिकल स्टोर मालिकनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाइयूं कयूं वेंदियूं।